दोस्तों जय झूलेलाल। मां तव्हांजो दास गुलाम परमानंद प्यासी वरी हिकिड़े नए जोक सां तव्हांजी दुनिया में पेर रखां वेठो। ये सिंध जी ॻाल्हि आहे जो हिकिड़े घर में हिकिड़ो सावरनि में माना हिकिड़ो नाठी अची पहुतो। सावरनि में जो अची नाठी पहुतो त ससु ॾिसी वई सड़ी। चई चंडो नाठी माण्हू आयो आहे भाई, कहिड़ी न शेवा कजे, हाणे अलाए घणा ॾींहं टिकंदो। पर वरी बि हाणे हाल अहिवाल त पुछांसि। ससु पुछियो नाठी का? चई मुंहिंजा बच्चा कीअं ख़ुशि त आहिनि, मुंहिंजा पुटड़ा, मुंहिंजा लाल, मुंहिंजा गुल, मुंहिंजा ॻाढ़ा, मुंहिंजा पीला, मुंहिंजा नीरा। जी हा मम्मी ख़ुशि आहियां, मज़े में आहियां, मस्तीअ में आहियां। चई पुट पोइ भला वेहंदे, कुर्सी खणी अचां? चई न अम्मी तूं कुर्सी चिंता ई न कर, हिकिड़ी खट उभी पई सो धणी विछाए ऐं वेही रहियो उन कुर्सीअ जे मथां। जीअं ई कुर्सीअ जे पंहिंजो खट जे मथां वेठो न सस जा आंडा पिता सभु सड़ी विया, वखा सड़ी वियसि। चई हाणे चंडो वेठो आहे, ॿियो कुझु न, हाणे नेरनि नाश्ते जो टाइम आहे त नाश्तो त पुछांसि। सो वरी पुछईंसि ॿिनि डिज़ाइन में। चई पुट नाश्तो त घरां करे आयो हूंदे? चई न अम्मी मूंखे ख़बर आहे तूं ज़ोर करे घुटा ॾेई बि खाराईंदी आहीं, इन करे मां अॼु ऑफिस वञण महिल घरां नाश्तो करे कोन निकितसि, मुंहिंजो अॻो पोइ वञी अम्मीअ वटि बरो ॾींदसि। चई खोड़ दल नेरणू बचनि लाइ बुछड़े बुण जो, पर तूं खाईंदे छा? चई अम्मी अम्मा त जेको आहे न सासु मूंखे सचे गिह में कुटी भोरे ॾींदी आहे। चई लहन लत जा पहा ॿधई जॾा जी वड़े भिटकियल आत्मा। ठीकु आहे, सचे गिह में कुटी वेह मां ठाहे थी अचां। सो माई बि वई अंदर रंधिणे में, साड़नि मां वञी हिकिड़ो रोटलो थिफे विधई तए में। 5 मिंटे खां पोइ कढी तए मां ऐं उन खे भोरे भुरटणी ठाही। पोइ अॻे सिंध में गिहु रखंदी हुयूं दखियुनि में। सो दखीअ में 2 पा खनि गिह जो हो, दखीअ जो ढक ॾिनो पियो आहे। हीअं ऊंधो करे दखीअ खे चए थी कुझु पुट कुझु बचा, कुझु पुट केतिरो विझां? कुझु न मुंहिंजा बच्चा। नाठीअ ॾिठो ई विझे ई कोन थी। सो नाठीअ घणी हीअं हथ हयसि त 2 पा गिहु सॼो थालीअ में। सस जे अखियुनि जा दोडा 2 फुट ॿाहिरि निकिरी आया। चई मरी वियासीं, 2 पा गिह खे अकेलो सरगी बरो ॾींदो। सो चई पुट सॼो हारे छॾी? चई न अम्मी थोरो त हो, चई मां पाणे खाईंदुसि न। हाणे ससु दिलि में ख़्यालु कयो 2 पा गिह खे जो अकेलो बरो ॾे। सो परियां पुटसि वेठे कंचन बिलोरनि रांदि कई। सो सॾु कई, चई पुट फतन। सो फतन बि चढ़ी मथे खणंदो आयो। चई छो अम्मा? चई पुट तुंहिंजी आस हुई न, तुंहिंजी सद हुई न त केॾी महिल जीजा जीअ सां गॾु कुटी खां। सो पुट अॼु जीजा जी बि आयो अथई ऐं कुटी बि पई अथई, वेही ॾे बरो। त पुटसि वरी मूं वांगुरु खाइण जो खड़ो अकुल जो अंधो वेठो ई निभागो उन पासे जंहिं पासे कुटीअ जो पहाड़ लॻो पियो, गिह जो दरिया सॼो नाठीअ पासे पियो वहे। चई हाणे चंडे खे घणेई थी सम्झायांसि, अकुल खे फणी ॾे, पर छोरो सम्झे तॾहिं न। पर हाणे वरी बि गिह त पुट खे ई प्यारणो आहे। सो हाणे उहा ससु थी पंहिंजे नाठीअ सां रूह रिहाण करे कचहरी थी करे। चए थी ओ मुंहिंजा बचड़ा, ओ मुंहिंजा नाठीअड़ा, मिली तूं त मूंखे ॾाढो थो वणी, एॾो थो वणी जो हार करे खणी ॻीचीअ में पायां। पर ॿेली जेका न तुंहिंजी मां, उन्हे त मुंहिंजो
उन्हें जा थई मूंखे सीने में वढ ईअं करजो न थालीअ में वढ ॾिनई हथ सां त जीअ जो दरिया सॼो वही वियो पुटस पासे। नाठीअ दिलि में ख़्यालु कई ससु त भेण ॾाढी होशियारु निकिती ऐं गिही जेको आहे सो हाणे पुटस खे प्यारींदी, पर हेॾा बि नाठी हो, सो बि घटि कोन हो। चवंदा न का घटि घोट में न का कमी कुंवार में। सो नाठीअ बि हाणे चई मां तोसां कुझु हाली वाली थियां, चई थी न मुंहिंजा लाल मुंहिंजा बच्चा तूं हाल वाल कढ पंहिंजे न आत्मा खे खोल। सो नाठी तो रूह रियाण करे ससु सां चए थो मुंहिंजी जीजल ओ मुंहिंजी ओरण मुंहिंजी अम्मी मुंहिंजी मम्मी जेकॾहिं मां तोखे वणा त तूं बि मूंखे ॾाढी थी वणी, एॾी थी वणी जो चूपणीअ वांगुरु चूपिए, पर ॿेली जेका न तुंहिंजी धीअ उन्हे त मुंहिंजो रत ई पी छॾियो आहे, ईअं कॾहिं थाली मां ढुक भरे गी पियो। अड़े पुट इहो छा कई, अड़े इहो छा कई मुंहिंजी सॼी सुञ करे छॾी। चियमी ॾेखारियो मई ते त निभागीअ कीअं वेही मुंहिंजो रत पीतो आहे। सोदा चवंदा आहिनि त अहिड़ी हुजे न ससु जेका कसर खाई वञे पाण खाराए नाठीअ खे कस, भाॼी ॻी वञे पाण प्यारे नाठीअ खे रस। हाणे खणी कलम ऐं मस वेही लिखो लछण सस जा, हेॾा बि अहिड़ो न हुजे नाठी जेको छॾे न सावरनि घर काठी, पछाड़ीअ चूंडे सभिनि जी हाठी, गोरो पहुचाए गंगा जीअ ते बोल शंकर भगवान की जय।